ओम साईं राम। सुहिणी सुबुह। हिकु नंढे गांव में सिंध में जैकबाबाद में हिकिड़ो सिंधी ग़रीब माण्हू हो। जंगल में वेंदो, उतां लकड़ियूं कटे करे ईंदो, गांव में विकिणींदो ऐं पंहिंजो घरु हलाईंदो। तमामु सादो ऐं शरीफ़ माण्हू। हिकु दफ़ो जीअं जंगल में वञे थो, उतां हिकु पंहिंजो कमु पूरो करे निकिरे थो त उतां हिकु नदी वहंदी, उन में हिन जी कुल्हाड़ी किरी थी पए करे। जाम वीचारो अॻियां पुठियां ॻोल्हे थो, पर हुनखे नथी मिले करे जाम दुखी थो थिए। चए थो हाणे मुंहिंजो कीअं कमु हलंदो, मां कीअं लकड़ियूं कटींदुसि, ग़रीब माण्हू, मुंहिंजो आजूका इहा ई आहे, हाणे कीअं कमु कयां करे। त भॻवान खे हुन ते दया थी अची वञे। हुते भॻवानु प्रकट थो थिए। चए थो छा थो, चए थो भई मुंहिंजी हिते कुल्हाड़ी किरी पई आहे, मूंखे मुंहिंजो त सॼो ध्यानु उन में ई आहे, हाणे मां कीअं कंदुसि करे। त भॻवानु चए थो बि मां अचां थो करे। भॻवानु अंदरि वञी करे ॿाहिरि थो निकिरे, हिकिड़ी चांदी जी कुल्हाड़ी खणी थो अचेसि। चएसि थो हीअ तुंहिंजी आहे, खण वरी तुंहिंजी करे। ॾिसे थो जाम ख़ुशि थो थिए, पर भोलो भालो सादो माण्हू चए न इहा मुंहिंजी कोन्हे, इहा मुंहिंजी कोन्हे करे, हीअ त चांदीअ जी, इहा मुंहिंजी कोन्हे करे। चएसि भॻवानु ठीकु आहे, बि वरी अंदरि थो वञे भॻवानु, वरी ॿाहिरि थो निकिरे, वरी लोह अने सोन जी खणी थो अचे, सोन जी नथ में ॾिए थो सॼी। चएसि थो हीअ तुंहिंजी त हीअ खणी वञ। जाम थोरो ॾिसे थो, यार हीअ त सॼी सोन जी आहे। पर चए थो न, उहा न, हीअ मुंहिंजी कोन्हे, मुंहिंजी लोह जी आहे, ऐं मां उन मां पंहिंजो वणु कटे करे पंहिंजो आजूका कोन्हे, हीअ ॿई मुंहिंजियूं कोन अथई करे। भॻवानु जाम ख़ुशि थो थिए। वरी अंदरि वञे थो, हिन जी लोह जी खणी चए थो इहा तुंहिंजी, हा चए थो इहा मुंहिंजी आहे। त भॻवानु हिनखे पंहिंजी बि कुल्हाड़ी ॾिएसि थो, चांदीअ जी बि ॾिएसि थो, ऐं सोन जी टई थो चएसि थो टई खणी वञ करे। ॾाढो ख़ुशि थी करे घर थो अचे थो। अची करे जोइ खे ॻाल्हि थो ॿुधाए। जोइ मञण लाइ तयारु कोन्हे, कंहिंजी बि जोइ न मञींदी। घोट जी ॻाल्हि त असुलु न मञी। चएसि थी इहो पॉसिबल ई कोन्हे, हल मूंखे वांदुली ॾेखार, तूं किथां वठी आहीं, ईअं कीअं तोखे मिलियूं करे। चए थो भाउ ईअं न कर, सम्झण जी। चई न न न, मूंखे वांदुली ॾेखार, तूं किथां वरिती आहे करे, सुभाणे सुबुह जो मां बि तोसां गॾु हलंदीमांइ, मूंखे हुते वठी हलिजांइ। चईसि ठीकु आहे करे, हल बाबा हाणे मां छा थो करे सघां। उते हुन हंध ते वठे थो, हुते ॾेखारेसि थो भई ॾिस हिते ई मुंहिंजी कुल्हाड़ी गुम थी हुई, ऐं हिन पोर्शन ताईं मूंखे टे मिलियूं अथई, हाणे छा बसि हलूं ॾिठे। हाणे चई हिकु मिंट बीह करे, ईअं ई थोरो अॻियां थी वञे त हुनजो पेट तिरकी थो पए सिधो पाणीअ जे अंदरि। जाम ई वीचारो बचाइण जी कोशिशि थो करे, पर पाणी में अंदरि गुम थी वञे। हीअ वीचारो वरी रोअण वेही थो रहे। चए थो भॻवान ई छा कयो यार, ई मुंहिंजूं तो कुल्हाड़ी ॾेई करे मुंहिंजी जोइ खसे वरिती, हा हाणे मां कीअं कंदुसि, कीअं। वरी भॻवानु प्रकट थो थिए। चए थो छा थियो भाई, तूं अञा कल्ह त सभु तोखे थियो, हाणे छा थो। चए थो भाई हिते मुंहिंजी हीअ जोइ किरी पई आहे पाणी अंदरि, प्लीज़ मुंहिंजी महिरबानी कर। चएसि थो ठीकु आहे करे, काई ॻाल्हि कोन्हे, वे 2 मिंटे में भॻवानु अंदरां निकिरे थो। हिकु तमामु सुठी 25 साले जी छोकिरी, सुहिणी हिकदमि, आणे करे ॾेसि थो। चएसि थो भई हीअ वटि तुंहिंजी जोइ हीअ अथई करे। चएसि थो ठीकु आहे भॻवानु, तव्हां जेका तव्हांजी मर्ज़ी, ईअं करे छोकिरी जो हथु पकड़े हलणु शुरू थो करे। भॻवानु चए थो बि हीअ छा थो करी, अने कल्ह त तूं पंहिंजे शराबत जो एॾो वॾो मूंखे एग्ज़ाम्पल ॾिनो, अॼु तुंहिंजी जोइ कोन्हे तॾहिं तूं खणी भॼी थो वञी, हा हीअ छा आहे इहो, तूं मूंखे छॾियो सम्झो आहे। चई ॾिसो भॻवानु, कल्ह मां तव्हांखे चयुमि, सच ॻाल्हायमि, तव्हां मूंखे हिक जे बदिले 3 कुल्हाड़ियूं ॾिनियूं। अगरि अॼु मां वरी सच ॻाल्हाईंदुसि, तव्हां वरी 3 जोइयूं ॾींदा, टिनी खे केरु संभालींदो, मूंखे हिकिड़ी ई काफ़ी आहे, हाणे मूंखे वञणु ॾियो। भॻवानु बि खिलणु लॻो। चई बाबा अञा माण्हुनि खे सिंधियुनि मां जाम कुझु सिखणु बाक़ी आहे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।